अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़, मौज़ू शख़्सियतूं, लेखक रसूल बख्श पलीजो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त अरणी मोहम्मद इब्राहिम जोयो। घण ॼाणू ऐं घण गुणू उस्ताद। अंग्रेज़ीअ जा 4 शीदाई गॾियमि। पहिरियों ठटे जे मौले ॾिने अब्बासी लोकल बोर्ड हाई स्कूल जे पहिरें दर्जे जे अंग्रेज़ीअ जो मास्तर साईं ठाकुरदास। 20-21 सालनि जो सोणू डिघो सनू ख़ुशपोश जवान हो। नान खां चोटीअ ताईं मास्तर हो ऐं सो बि अंग्रेज़ी टाइप। साईं ठाकुरदास जो ख़्यालु उहो थिए ॾिठो त ही समूरे जहान ख़ुदा ताला उन लाइ ख़लक़ियो आहे त सभ खां पहिरीं अंग्रेज़ी स्पेलूं पकियूं कयूं वञनि, पोइ ॿिया धंधा थियनि। ॿियो सिंध मदरसे जो साईं नासिर हुसैन पंजाबी। मूं ते सदाईं सख़्तीअ जो तहु चढ़ियल। हिन जी काइनात जो मर्कज़ हो अंग्रेज़ी ग्रामर। अंग्रेज़ी जो टियों शीदाई न पर ख़फ़्ती हो मास्टर सोढा। ही ग्रामर जो उस्ताद हो। गुजराती हिंदू हो। उथिए वेठे अंग्रेज़ी ग्रामर, पर सुते बिस्तरे ते बि अंग्रेज़ी ग्रामर। घर वियुसि त कबट ग्रामरनि सां भरिया पिया हुआ। शल न ॿुधे त को नऊं ग्रामर जो किताब कराचीअ में आयो आहे। हफ़्ते ॿिए टीचर्स रूम में मुरकंदो ईंदो, दिस इज़ द न्यू बुक। मूं लाइ अंग्रेज़ीअ जी स्पेलिंग ऐं ग्रामर वारी पिंजरे में माह ऐं साह विझी अंग्रेज़ी अदब ऐं शाइरीअ खे लाल कुंवार बनाइण वारो माण्हू अञा बि हिकिड़ो ॿियो हो। सिंध मदरसे में ऐं हॉस्टल में रहंदो हुउसि। हसन अली हॉस्टल में मुंहिंजे पासे वारे कमरे में अब्दुल रऊफ़ रहंदो हो। ऐं 5 में त ही 6 में। 6 में अची अंग्रेज़ीअ जो शौक़ु लॻुसि। मूंखे ठटे हाई स्कूल खां वठी हरू भरू ग़लति सलत अंग्रेज़ीअ में ॻाल्हाइण जे करे टोक तौरु प्रोफेसर कोठींदा हुआ। ही मूंसां बि अचो अंग्रेज़ियूं करे मूं ते रोब विहारे। ख़बर पई त हमरा जो अंग्रेज़ी मास्टर को अंग्रेज़ टाइप आहे। मास्तर जो तारीफ़ूं करियो, मथां थियो किरियो पवे। मास्तर साहबु अंग्रेज़ी पढ़ाईंदो हुउसि, सो बेत बि ॿुधाए त नसर जा चूंड टुकड़ा बि। ऐं 3 दर्जा अंग्रेज़ी ठटे में पढ़ी 4 में सिंध मदरसे में आयो हुउसि। अचणु शर्त बीमार थी पियो हुउसि। साल जे पछाड़ीअ में मोटी आयो हुउसि। वॾनि पापड़नि भेणण खां पोइ स्कॉलरशिप जे इम्तिहान में नापास थियो हुउसि। डॉक्टर दाऊद पोटे महिरबानी करे स्कॉलरशिप ॾिनी हुई। बीमारीअ जे करे सॼो साल गैर हाज़िर रहियो हुउसि ऐं साल जे आख़िर में मदरसे ॾांहुं मोटियो हुउसि। 4 दर्जे जो नतीजो निकितो ऐं 50 जे क्लास में 44 नंबर आयुसि। साल खां पोइ वरी 5 जो रिज़ल्ट निकितो। मूं सिंधी ऐं अरबी फ़िका छॾे ॿिया सभई पेपर अंग्रेज़ीअ में लिखिया हुआ। नतीजो हर क्लास में रूबरू अची ॿुधायाऊं। हर सब्जेक्ट जो अलॻि हिसाबनि में आऊं शुरूअ में चटो हुउसि। हिसाबनि जो रिज़ल्ट निकितो। मास्तर ऐलान कयो, फलाणा पास फलाणा फेल। रसूल बख्श अली मोहम्मद केरु आहे? उथी बीठुसि। तूं पहिरियों नंबर आयो आहीं हिसाबनि में। पोइ सिलसिलो शुरू थी वियो। अलजबरा रसूल बख्श मंगराणी केरु आहे? उथी बीठुसि। तूं अलजबरा में पहिरियों नंबर आयो आहीं। अंग्रेज़ी जनरल हिकिड़े छोकिरे खां रहियो न थियो। उथी चयईं, साईं ही 3 जुदा जुदा रसूल बख्शनि जा रिज़ल्ट आहिनि। हिकिड़ो मंगराणी, ॿियो अली मोहम्मद जो पुटु ऐं 3 पली जो। मास्तर पुछियो, छा ॻाल्हि आहे? मूं चयो, अली मोहम्मद मुंहिंजो वालिद आहे, मंगर ख़ान मुंहिंजो ॾाॾो आहे, पली जो मुंहिंजी ज़ात आहे। मालूम थियो त मूं सिंध मदरसे में हिकिड़ो नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो हो। सॼे मदरसे जे 5 दर्जे जे चइनी क्लासनि ABCD में पहिरियों नंबर आयो हुउसि। पोएं पीरियड में पटेवाले अची चयो, रसूल बख्श पली जे छोकिरे खे टीचर्स कॉमन रूम में सॾीनि था। तोखे मूं सॾायो आहे। हिकिड़ो सन्हड़ो पूरे कद जो सदा मलूक गोरो नौजवान मास्तर वधी आयो। मूंखे हथ खां वठी हिकिड़ी ख़ाली कुर्सीअ जे भरिसां बीहारियईं। पोइ ॿियनि मास्तरनि ॾांहुं मुंहुं करे संजीदगीअ सां चयईं, हिन छोकिरे जी अंग्रेज़ी टेस्ट जो पेपर मूं ॾिठो हो।
हिकिड़े सवाल जो जेको जवाबु हिन लिखियो आहे सो अव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। पोइ हिन पढ़ी ॿुधायो। उहो सवाल हो त हिकिड़े अंग्रेज़ जे घर जी अॾावत कहिड़े नमूने थींदी आहे। मूं सिटिंग रूम, ड्राइंग रूम, मुताले जे कमरे में बोरची खाने बाबति किताब में ॾिनल अहवाल ॾेई पोइ लिखियो हो त अंग्रेज़नि जा घर अहिड़ा कुशादा, मज़बूत, सुहिणा ऐं साफ़ सुथरा उन करे आहिनि जो अंग्रेज़ आज़ादु क़ौम आहिनि। असांजा घर सोढ़ा, कमज़ोर, अबरा सबरा ऐं नंढा उन करे आहिनि जो असीं हिंदुस्तानी क़ौम ग़ुलाम आहियूं। जेसीं ग़ुलामीअ मां छुटकारो न मिलियो आहे तेसीं असांजा घर अहिड़ा ई रहंदा। ग़ुलामीअ मां छुटकारो क़ुर्बानियुनि बिना न मिलंदो। मास्तर साहब जॾहिं मुंहिंजे जवाब जी हीअ सिट पढ़ी, द ट्री ऑफ लिबर्टी इज़ वेटर्ड बाय द बिलड ऑफ टेरेंट्स, आज़ादीअ जे वण खे ज़ालिमनि जे खून जो पाणी ॾिनो वेंदो आहे, तॾहिं समूरनि उस्तादनि हिक ॿिए ॾांहुं निहारियो। पहिरें उस्ताद पोइ निहायत रस्मी नमूने मूंखे मुखातिब थी चयो, रसूल बख़्श, पंहिंजे क्लास ऐं दर्जे में अहिड़ी शानदार कामयाबी हासिल करण ऐं ख़ासि करे अहिड़ो आलीशान मज़मून लिखण जे करे असीं मदरसे जा ई समूरा उस्ताद तोखे उहो एज़ाज़ था ॾियूं त तो शागिर्द खे असीं उस्तादनि जे हिन कमरे में पाण सां गॾु कुर्सीअ ते विहारियूं था। मूंखे कुर्सीअ ते विहारियो वियो। चांहि घुरायऊं, गॾिजी पीतीसूं। ॿियनि सभिनी उस्तादनि बि मूंखे शाबाश ॾिनी। मूंखां को बि लफ़्ज़ कोन उकिलियो। मूं लाइ ख़ुशी ऐं शुक्र गुज़ारीअ जा अथाह जज़्बनि खे रोकण ई वॾो मसइलो हो। मां बुत बणियो बीठो रहियुसि। हॉस्टल वापसि अची कमरो बंदि करे अंदरां कड़ो ॾेई वेही रहियुसि। जंहिं ॻाल्हि जो डपु होमि सा थी। मुंहिंजी अखियुनि मां बे इख़्तियार ॻोढ़ा वही हलिया। मालूम थियो त उहो मास्तर साहिबु जंहिंखे मुंहिंजो मज़मून वणियो हो सो ई 6हें दर्जे जे अंग्रेज़ी पढ़ाईंदड़ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हो, जंहिंजूं अब्दुल रऊफ़ नेकियूं थे कयूं। हाणे आउं 6हें में आयुसि ऐं अब्दुल रऊफ़ वारो अंग्रेज़ी टेक्स्ट जो उस्ताद वरी मुंहिंजो उस्ताद थियो। अंग्रेज़ी टेक्स्ट में रखियल नज़मनि मां ॿ हुया, द सॉलिटरी रिपर, अकेली लाहियारी, ऐं एंड होम द बॉट हर वेरियर डेड, ऐं संदसि मुअल जोधे खे घर खणी आया। हीअ नज़म जॾहिं जोए साहब खे पढ़ंदो, पाढ़ींदो ऐं सम्झाईंदो ॿुधुमि ऐं ॾिठुमि तॾहिं मूंखे ज़िंदगीअ में पहिरियों भेरो मालूम थियो त सची शाइरीअ में केॾो न असरु, केॾी न कुवत, केॾो न जादू थींदो आहे। पोइ मूंखे सम्झ में अची वियो त जॾहिं असीं ॿिया शागिर्द मोकल महिल स्कूल मां थकी टुटी ऐं बेज़ार थी मोटंदा हुआसीं तॾहिं अब्दुल रऊफ़ कॾहिं कॾहिं वॾी वाके अंग्रेज़ी शहर पढ़ंदो, खिलंदो, कुॾंदो ऐं ठेंग टपा ॾींदो छो ईंदो। 6हें दर्जे जे असां वारे क्लास जो आख़िरी पीरियड अक्सर अंग्रेज़ी टेक्स्ट जो पीरियड हूंदो हो। हिन जहिड़ो उस्ताद मूं अॻु कोन ॾिठो हो। ॿिया अंग्रेज़ी ॼाणंदा हुआ, ग्रामर ॼाणंदा हुआ, पर उहे ॻाल्हियूं हिन जे हालत में हुन जी शख़्सियत जो निचोड़ न हुयूं। हू ॿियनि खां वधीक घण तरफ़ो, घण ॼाणू ऐं घण गुण हो। उस्ताद हुजण लाइ जेके ख़ूबियूं खपनि से मंझसि हद दर्जे जूं हुयूं, पर लॻो थिए त हिन लाइ रुॻो बहितरीन उस्ताद थियणु काफ़ी न हो। हिन जे सोच जी दुनिया उन खां वधीक कुशादी, वधीक पुरस्रार, वधीक दिलकश ऐं निराली थिए लॻी। हिन जेकी ॻाल्हियूं थिए कयूं से असां मां कंहिंजे ख्वाब ख़्याल में बि कोन हुयूं। काजा आंदी केचियं वणकारा वाई, सुणी मूं साई नेणे निंड वियो थी। शाह लतीफ़। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे घणनि नावलनि पढ़ण खां पोइ नंढीअ उमिरि में ई मूंखे किताबनि सां गॾु माण्हुनि खे पढ़ण जो शौक़ु पैदा थी पियो। आहिस्ते आहिस्ते माण्हुनि जे अंदर बाबति अवल धुका ऐं पोइ के क़दुरु सही अंदाज़ा लॻाइणु सिखी वियो हुउसि। मूंखे लॻो त असांजे 6हें दर्जे जे अंग्रेज़ी टेक्स्ट जो मास्तर खां सवाइ ॿियो बि घणो कुझु आहे। ख़ूबसूरत जिस्म ऐं ख़ूबसूरत पोशाक सां गॾु ख़ूबसूरत ॻाल्हियुनि ऐं सोचुनि वारो ही माण्हू रुॻो नफ़ीस ऐं नरम दिलि न आहे। मूंखे लॻो त संदसि अंदर में की आहे जेको संदसि नरम, नफ़ीस, इल्मी ऐं अदबी ॻाल्हियुनि मां कॾहिं कॾहिं बाहि वांगुरु बखंदो नज़र अचियो वञे। लतीफ़ जूं ही सिटूं मूं घणो पोइ पढ़ियूं। अंदरि जनी बाहि सुध सभ का तन खे,
अदियूं अब्दुल लतीफ़ चए अंदरि आग अथऊं। ईअं थिए लॻो त ही कंहिं ॿिए पार जो मुसाफ़िर आहे। असांजे सॼे मुल्क खे दुनिया जे समूरनि माण्हुनि खे ओॾां वठी वञणु थो चाहे। हिंदू मुस्लिम जहिड़नि खां वॾेरनि पीरनि सैयदनि जे राज खां अॻिते उन वक़्त जे सियासतदाननि सर ग़ुलाम हुसैन, GM सैयद खोड़े ऐं सर अब्दुल्ला हारून, नवाब बहादुर यारजंग, जिन्ना, नेहरू ऐं गांधीअ जी दुनिया खां अॻिते मुशहूरी तौर खांसि वधि में वधि सिखण जी कोशिशि कई। ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु खांसि ख़ूबसूरत अंग्रेज़ी नसर ऐं नज़म पढ़णु ऐं सम्झणु सिखियुसि। हिन खां ई मूंखे उहो शौक़ु हासिलु थियो त माण्हूअ खे न रुॻो अंग्रेज़ी लिखणु पढ़णु ऐं ॻाल्हाइणु अचे, पर उनखे हिकिड़ी काराइती ज़हनी फ़िक्री ऐं रूहानी इज़हार जे वसीले ऐं पंहिंजे अंदरि ऐं शख़्सियत में वाधि बुलंदीअ ऐं इनक़िलाब आणण जी क़ुवत जे सरचश्मे तौरु कतब आणे। उन मां ख़ुशी ऐं मज़ो वठणु ऐं उनखे माण जो ॾांहुं बि अचणु घुरिजे। आउं सम्झां थो त दुनिया जा जेके ग़ैर मामूली माण्हू थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजी मादिरी ऐं मुल्की ॿोलीअ खां सवाइ का न का आलमी ॿोली जहिड़ोकि लातीनी, संस्कृत, चीनी, अरबी, फ़ारसी, अंग्रेज़ी या फ्रेंच वग़ैरह ईंदी हुई। अॼु बि दुनिया जे माण्हुनि खां अंग्रेज़ी, फ्रेंच, रूसी वग़ैरह आलमी ॿोलियूं खसे वठजनि त बाक़ी वञी थोरा अहिड़ा माण्हू बचंदा जेके ज़हनी फ़िक्री ऐं रूहानी जीतामड़ा न हुजनि। दुनिया जी जदीद साइंसी ऐं इनक़िलाबी समाजी सोच सां मुंहिंजी वाक़फ़ियत बि जोए साहब कराई, जंहिंजी हिदायत हेठि मूं ज़िंदगीअ में पहिरियों भेरो उन नई समाजी सोच मुताबिक़ लिखियल सियासी लिखणियूं अंग्रेज़ीअ में पढ़ियूं। हू मूंखे M.N. राय जे हफ़्तेवार अंग्रेज़ी अख़बार रेडिकल पढ़ण लाइ ॾींदो हो। उतां ई उहो सोच ऐं अमल जो सफ़र शुरू थियो, जंहिं हाणे फ़िलहाल मूंखे हिते रसायो।